दुनिया जे सामूंडी वापार ऐं तवानाई जी सियासत में जेकॾहिं कंहिं हिकु लंघ खे सभ खां वधीक अहमियत हासिल आहे त उहो हरमोज़ लंघ आहे। ही तंग सामूंडी गुज़रगाह नार फारस खे ओमान जे नार ऐं अरबी समुंड सां ॻंढे थो। दुनिया जे तेल ऐं गैस जे वापार जो हिकु वॾो हिसो हिन रस्ते वटां गुज़रे थो। जॾहिं बि ईरान ऐं अमेरिका जे विच में तकरार वधंदो आहे त हरमोज़ लंघ आलमी सियासत जो मर्कज़ बणिजी वेंदो आहे। 2026 में अमेरिका ऐं इसराइल जे ईरान ते हमले खां पोइ ईरान हिन सामूंडी लंघ खे अमली तौरु बंदि करण जो ऐलान कयो, जंहिं आलमी मैशियत खे लोॾे छॾियो। अमेरिका ऐं इसराइल जे गॾियल हमले खां पोइ ईरान 2 मार्च 2026 ते हरमोज़ लंघ खे बंदि करण जो ऐलान कयो। उन ऐलान खां पोइ हिकु ॾींहुं अंदरि सामूंडी ट्रैफ़िक तक़रीबन ब्लॉक थी वई ऐं तेल जा जहाज़ गुज़रण बंदि थी विया। उन वक़्त खां वठी हरमोज़ लंघ आलमी तकरार जो मर्कज़ बणियल आहे ऐं अञा ताईं सूरताल मुकमल तौरु बहाल न थी सघी आहे। जंग जे शुरू थियण खां पोइ लॻभॻि 1000 खां वधीक कार्गो ऐं ऑयल टैंकर जहाज़ हिन इलाक़े में मुतासिर थिया या बीही रहिया आहिनि। शुरूआती ॾींहं में 150 जहाज़ समुंड में फाथल हुआ। कुझु रिपोर्टनि मूजिबि 130 खां वधीक जहाज़ ईरानी नार में बीहजी विया। इहो जदीद दौर में हिन जंग खां पोइ सामूंडी वापार जे सभ खां वॾी रुकावट मञी पई वञे। हरमोज़ लंघ दुनिया जी तवानाई जो सभ खां अहम चोक पॉइंट आहे। तक़रीबन 20 मिलियन बैरल तेल हितां रोज़ानो गुज़रंदो आहे। ही मिक़दार दुनिया जे तेल जे 20% सप्लाई जे बराबर आहे। आलमी तौर ते LNG जो लॻभॻि 20% हिन रस्ते मां गुज़रंदो आहे। उन जो मतिलबु आहे त दुनिया जे हर 5 मां हिकु तेल जो बैरल हरमोज़ मां गुज़रे थो। तवानाई जे बहिरान ते नज़र रखंदड़ तज़िये निगारनि मूजिबि हरमोज़ मां रोज़ानो लॻभॻि 11.3 अरब डॉलर जो तेल ऐं गैस जो वापार थींदो आहे। जेकॾहिं इहो रस्तो बंदि रहे त रोज़ानो अरबें डॉलर जो तवानाई वापार मुतासिर थींदो। आलमी सप्लाई में तक़रीबन 8 मिलियन बैरल रोज़ानो घटिताई अची चुकी आहे। ही आलमी सप्लाई जो लॻभॻि 8% हिसो आहे। हरमोज़ बंदि थियण सां सभ खां वधीक नुक़सान एशियाई मुल्कनि खे थियो आहे, ख़ासि तौर ते चीन, जापान, ॾखिण कोरिया ऐं हिंदुस्तान। इन्हनि मुल्कनि जो तेल जो वॾो हिसो हरमोज़ मां ईंदो आहे। हक़ीक़त में हरमोज़ मां गुज़रंदड़ तेल जो तक़रीबन 99% एशिया ॾांहुं वेंदो आहे। हरमोज़ बंदि थियण सां कुझु मुल्कनि जो फ़ाइदो बि थियो आहे। फ़ाइदो वठंदड़ मुल्कनि में रूस, जिते तेल जूं क़ीमतूं वधी रहियूं आहिनि। अमेरिका शेल ऑयल मार्केट में पंहिंजी सप्लाई जारी रखियो पियो अचे। ब्राज़ील, नॉर्वे इहे अहिड़ा मुल्क आहिनि जिन खे हरमोज़ जे बंदि थियण सां नुक़सान बदिरां फ़ाइदो थी रहियो आहे। तेल जे वधंदड़ क़ीमतुनि सबबि इन्हनि मुल्कनि जी आमदनी वधी रही आहे। हरमोज़ जे मुतबादिल तौरु कुझु महदूद रस्ता मौजूदु आहिनि। सऊदी अरब जो रेड सी ईस्ट वेस्ट पाइपलाइन वारो रस्तो, गॾियल अरब इमारात जो हबशान फजीरा पाइपलाइन वारो रस्तो, इराक तुर्की पाइपलाइन, सुइज़ कैनाल ऐं बाबुल मंदब वारो रस्तो। पर इन्हनि सभिनी रस्तनि जे गॾियल गुंजाइश बि हरमोज़ जी मुकमल मुतबादिल नथी बणिजी सघे। ईरान अमेरिका जी हलंदड़ जंग खां पोइ आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं तेज़ी सां वधण जो इम्कान आहे। ब्रेंट तेल जी क़ीमत $100 फी बैरल खां मथे थी वई आहे। माहिरनि जो अंदाज़ो आहे त जेकॾहिं बहिरान वधी वञे थो त क़ीमत $130 फी बैरल ताईं बि वञी सघे थी। कुझु अंदाज़नि मूजिबि $300 ताईं बि पहुची सघे थी। हरमोज़ लंघ जाग्राफी तौर ते ईरान ओमान जे विच में वाक़िए आहे। हिन लंघ जे उतर किनारे ते ईरान जी फ़ौजी मौजूदगी तमामु मज़बूत आहे। ईरान सामूंडी बारूदी सुरंगूं, मिसाइल, तेज़ रफ़्तार ॿेड़ियूं इस्तेमाल करे आसानी सां सामूंडी ट्रैफ़िक खे रोके सघे थो। इन करे केतिरा ई फ़ौजी माहिर चवनि था त फ़ौजी तौर ते ईरान खे हरमोज़ मां मुकमल तौरु हटाइण आसान न आहे। हिन वक़्तु अमेरिका हरमोज़ खोलण लाइ फ़ौजी ऑपरेशन ते गौर करे रहियो आहे। हज़ारे सामूंडी जहाज़ मुतासिर थिया आहिनि। आलमी तवानाई मार्केट गैर यकीनी सूरताल में आहे। केतिरा ई मुल्क पंहिंजो स्ट्रेटेजिक तेल जा ज़ख़ीरा इस्तेमाल करणु शुरू करे चुका आहिनि। हरमोज़ लंघ जी बंदिश हिकु सामूंडी वाक़ियो न पर आलमी इक़्तिसादी जंग आहे। ईरान लाइ इहो फ़ौजी खां वधीक मुआशी हथियार आहे। जेकॾहिं ही बहिरान डिघो हले थो त सिर्फ़ विच ओभर न पर सॼी दुनिया जी मैशियत, तवानाई मार्केट ऐं जियोपॉलिटिकल ताक़त जो तवाज़ुन तब्दील थी सघे थो। हरमोज़ लंघ सिर्फ़ पाणी जो रस्तो न आहे, इहो आलमी ताक़त जी सियासत जो मर्कज़ आहे।